जी, अगर बात की जाए तो इस वक्त डिस्ट्रिक्ट सांगड़ तेल और गैस से माला माल है, लेकिन सांगड़ के दी इलाकों में इस वक्त भी तरक्याती काम ना होने की वजह से अवाम शदीद मुश्किलात से दो चार है। आप मेरे बैक साइड पे देख सकते हैं, मैं इस वक्त मौजूद हूँ नारा केनाल के पत्तन वाडकी के इलाके में मौजूद हूँ। ये मेरे बैक साइड पे नारा केनाल है। ये वो केनाल है जो सक्खर रोड़ी केनाल से निकलने वाला सबसे बड़ा केनाल है, जो कि थर तक पहुँच रहा है। लेकिन इस इलाके के लोग दूसरी पार जाने के लिए कश्ती का सहारा लेके जाते हैं। आने जाने में शदीद इनको मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। आइए यहाँ से लोगों से जानते हैं वो इस बारे में क्या कहते हैं। बाबा वाडकी पतण ते केतिरनि सालनि खां सिलसिलो जारी आहे। इलेक्शन जे टाइम में अचनि था, बोल बचन करे वञनि था। हाणे पुल मिलंदी, भलाई थी वेंदी, पर कुझु बि कोन्हे। पोइ यादि ई कोन्हे कंहिंखे। इलेक्शन जो टाइम गुज़री थो वञे, बाक़ाइदा इहो ई असां सां हालत लॻी पई आहे। किश्ती अचे थी त ठीकु आहे, न त एमरजेंसी आहे, मरीज़ आहे, हिते वीचारो दम तोड़े थो वञे जेसिताईं किश्ती अचे। इहो ई हाल आहे। पुल कोन्हे, कुझु बि कोन्हे, का सहूलियत कोन्हे, रोड रस्तो कोन्हे, बिजली न आहे, मच्छरनि माण्हुनि खे मारे छॾियो। खपे न असांखे अटो खपे, न असांखे खंडु खपे। असांखे अलाह ॾींदो, असांखे पुल खपे जो असांजो ॿार बचो टुपे असां सां वञे। हर इलेक्शन ते जॾहिं बि अचनि था तॾहिं वाइदा करे ऐं वापसि हलिया था वञनि। जॾहिं इलेक्शन अचे थी तॾहिं वरी पुराणियूं फातियायूं शुरू थी थियूं वञनि ऐं न असांखे ॿेड़ी मिले थी। जंहिंमें हिन में कुझु अर्सो पहिरियां जुमो पखाई वीचारो, ॿेड़ी जे अंदरि अटैक थी वियसि, जेको फौत थी चुको। उहा अञा ताईं असांखे शाज़िया तामरीअ आसरो ॾिनो था, पुल ॾींदासीं, अञा ताईं पुल असांखे न मिली चुकी। हर दफ़ा जेको बि अचे थो सियासी माण्हू उहो चए थो तव्हांखे पुल मिलंदी, अञा ताईं को आसरो बि कोन्हे पुल जो। असां हर दफ़े हिन जे सिर्फ़ु असां हिन ई मसइले में कयो आहे। बाक़ी त ॾिसो त हर तरह जी महांगाई, हर शइ जेका अवामी तबाही आहे उहा त हले पई। अवाम सां जेका नाक़िस हालत हले पई गवर्नमेंट जे तरफ़ां, न के रेट था मिलनि कंहिं फसलनि जा, न शइ। असांजा जेकॾहिं हितां का शइ कढूं था तॾहिं बि असां आउटसाइड तां गाॾियूं, असांजा फसल किराए न पूरा थी था वञनि। असां तमामु नाजाइज़ी आहे असां सां। ऐं हिते अवाम बि वॾी आहे। अदी शाज़िया बि हिन दफ़े वाइदा करे वई त राति जो तक़रीबन 12 बजे हिते असांजे इलाइक़े में आई ऐं चई वई त असां पुल मस्ट आहे ऐं पहिरें मां पुल जो कमु कराईंदसि, जेको अञा ताईं कोन थियो आहे। अदी शाज़िया वरी ज़ाहिर ई न थी आहे। सांगड़ के नवाही इलाके वाडकी पतन के रिहायशी आज भी जदीद दौर में नारा केनाल पर पुल ना होने की वजह से शदीद मुश्किलात का शिकार हैं। मकामी लोगों का कहना है कि सियासतदान बारहा यहाँ आए, वोट भी लिए गए और वादे भी किए गए, मगर आज तक अमली तौर पर कोई इकदाम नहीं उठाया गया। देहाती और शहरियों का मुतालबा है कि फौरी तौर पर पुल तामीर किया जाए ताकि बरसों पुरानी मुश्किलात का खात्मा हो सके। सागर दीन मोहम्मद बलोच, वॉइस न्यूज़, सांगड़, सिंध।